खबर शामिल क्यों पिया महमद सफर सेवानी जे रिपोर्ट मुताबिक़ सेवन तालुके जे शहर भान सईदाबाद जे रेलवे कॉलोनी जी रहवासन में मुस्मात राणी पारां मुड़स जे तशद्दुद ऐं ज़ियादतुनि ख़िलाफ़ सरापा एहतजाज। मुंहिंजो मुड़स नाले गफ़ूर छुटियो ऐं मुंहिंजा भाइर गॾिजी क़तल करणु चाहिनि था। तहफ़ुज़ न मिलियो त क़तल थी वेंदसि। मुस्मात राणी छुटियो जो वधीक चवणु हो त निकाह छॾण लाइ कोर्ट ऐं वकील तरफ़ पहुचण लाइ बि मूंखे माली सत नाहे। खुदा कारण मुंहिंजो केस वरितो वञे। मुस्मात राणी छुटियो जे वकील बिरादरीअ खां पिणु अपील। 7 मासूम ॿार आहिनि जेकी बुखे पेट वेठा आहिनि। इंसाफ़ कयो वञे। अब्दुल गफूर ऐं ज़ात छुटा मुंहिंजे मुसाले मुंहिंजा भाइर चवनि था मारीस। मुंहिंजे भाउ जो नालो कुर्बान, उहो चए थो मारीस। सम्झी न। मुंहिंजो ॿियो भाउ माशिका, उहो बि चए थो मारीस, घर मां कुटीस मारीस। तुंहिंजे हथ में असां तोखे कुझु न चवंदासीं। मूंखे इंसाफ़ खपे, मूंखे तलाक खपे, मुंहिंजी जान छॾायो। मूंखे परेशान कई आहे, मूं सब्र बि ॾाढो कयो आहे। मूंखे को पेट जो बि सुख न आहे, न मुंहिंजे बीमारी बड़ी जो सुख आहे। मूंखे को इंसाफ़ खपे, मूंखे तलाक खपे, मुंहिंजी जान छॾायो। मारींदसि लाइ त मुंहिंजो इंसाफ़ करे। मां ग़रीब आहियां, मां बेवाही छोरी थींदी आहियां, मुंहिंजो इंसाफ़ खपे।